नौंदरे जे सोशल शख्सियत मरहूम मियाँ माजिद भुट्टो जी पहिरीं वरसी उन जे 96 जे क्लासमेट तरफ़ां नौंदरे जे रेस्ट हाउस में मल्हाई वई, जंहिंमें 96 में उन सां गॾु पढ़ंदड़ दोस्तनि ऐं रिश्तेदारनि वॾी तइदाद में शिरकत करे संदसि जी ज़िंदगीअ ते रोशनी विधी ऐं मरहूम खे ज़बरदस्त ख़राज अक़ीदत पेश कई वई। वधीक ॾिसूं था खलीलुल्लाह मंगने जी हिन रिपोर्ट में। जी नौंदरे जे अॼु रेस्ट हाउस में मियाँ माजिद भुट्टो मरहूम मियाँ माजिद भुट्टो जी पहिरीं वरसी जे सिलसिले में अॼु हिकिड़ी तक़रीब कोठाई वई, जंहिंमें उन सां गॾु पढ़ंदड़ 96 जा तमामु दोस्त उते मौजूदु रहिया ऐं उन्हनि पंहिंजे प्यारे दोस्त मियाँ माजिद भुट्टो खे ख़राज अक़ीदत पेश करे उन जी ज़िंदगीअ जे बारे में रोशनी विधी। तक़रीब जी शुरूआत खां तिलावत कलाम पाक कई वई। तिलावत कलाम पाक लाइ हाफ़िज़ मोहम्मद अली खे तिलावत कलाम पाक पढ़ण जो शरफ़ हासिलु थियो। उन खां बाद वरसीअ में आयल संदसि जे दोस्तनि खे महिमान ख़ासि जे तौरु स्टेज ते घुरायो वियो, जंहिंमें मरहूम जे भाउ सारंग खान, चाचे बशीर भुट्टो ऐं संदसि जो क्लास टीचर कुदरतुल्लाह सुमरो, रोड़ी खां आयल आरिफ मगी, डॉक्टर संजय कुमार ऐं ॿियनि दोस्तनि खे स्टेज ते घुरायो वियो। उन खां अॻु प्रोग्राम जे ऑर्गेनाइज़र सीनियर सहाफ़ी सलीम रज़ा सोलंगीअ स्टेज ते अची आयल महिमाननि खे आजाणो ॾींदे मरहूम माजिद मियाँ भुट्टो जी ज़िंदगीअ ते रोशनी विधी ऐं उन खे ख़राज अक़ीदत पेश कई। उन खां बाद सभिनी आयल दोस्तनि मरहूम जी ज़िंदगीअ ते पिणु रोशनी विधी। तक़रीब जे आख़िर में चंद सेकंडनि जी ख़ामोशी करे मरहूम लाइ दुआए मग़फ़िरत कई।